अस्सलाम वालेकुम। जीएस सिंध अॼु हिकु अहम पैगाम आऊं पंहिंजे फॉलोअर्स खे ॾियणु चाहियां थो। उम्मीद आहे त गौर सां ॿुधी अमल करण जी कोशिश कंदा। हिन मुख़्तसर सफ़र जिते मुताले जी दुनिया में नई जिदत उभारी, उते क़ौम जे वजूद खे मुख़्तलिफ़ ज़ावियुनि सां परखण जो मौक़ो पुण फराहम कयो। हालतुनि खे परखण जे शौक़ हिकु शइ वाज़े करे छॾी त ज़ाहिरी हालतूं हक़ीक़तनि खां घणो मुख़्तलिफ़ आहिनि। सियासत, इक़्तिदार ऐं दौलत जे नशे अक्सरियत जे दिलियनि ते उहा ज़ंग चाढ़े छॾी आहे, जिन्हनि मां अहसास जी लड़ी जो ज़िंदा थियणु तक़रीबन नामुमकिन थी वियो आहे। जॾहिं समाज अहिड़ियुनि हालतुनि में अटकी पवंदो आहे, तॾहिं पंहिंजो मफ़ाद जाइज़ ऐं ॿियनि जो हक़ बकवास लॻंदो आहे। अमीरी ग़रीबी जो फ़र्क़ु हिकु नुमाया वजूद रखे थो, जंहिंमें अमीर त अमीर पर ग़रीब ख़ुदि बि इन ते फ़ख्र करे थो। ज़ुल्म जी अहिड़ी का बि क़िस्म बाक़ी न रही आहे जेका असां न ॾिठी हुजे। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि, जॾहिं केरु इन्हनि ज़ालिम हक़ीक़तनि तां पर्दो खणण जी कोशिश करे थो त असांजा बाशऊर चमचा गदारी जो लक़ब ॾेई चमचागिरी जो फ़र्ज़ पूरो कनि था। केरु ग़लति कोन्हे, सभु पंहिंजी पंहिंजी जॻह ते सही आहियूं। न ई कंहिंखे ग़लति साबित करे मूंखे पाण खे मोतबर थी ॾेखारणो आहे। पर जॾहिं असां पंहिंजनि हालतुनि ते गौर फ़िक्र कयूं था, पंहिंजे समाज खे सम्झण जी कोशिश कयूं था, हाकिमियत जे अमलनि ऐं सियासत ते नज़रसानी कयूं था, तॾहिं न चाहींदे बि ज़हननि में उहे सवाल उभरी अचनि था, जेके भले ख़ौफ़ खां लफ़्ज़नि जी सूरत में ॿाहिरि न निकिरनि पर ज़मीर ते सिधो असर विझनि था। अॼु आऊं उन्हनि सभिनी माण्हुनि खां सवाल कयां थो जेकी हुक्मरान तबिके सां तालुक़ रखनि था। इन में को शक कोन्हे त तव्हां कोशिश नाहे कई, पंहिंजे पंहिंजे मंशूर ते बेशक अमल कयो आहे, पर सिर्फ़ हिकु दफ़ो पंहिंजे पाण खे सियासतदान न बल्कि हिकु आम माण्हू तसवर करे पंहिंजी क़ौम जे हालतुनि ते नज़र कयो त छा वाकई तव्हांजे इन्हनि कोशिशनि क़ौम खे को फ़ाइदो ॾिनो आहे? छा वाकई अॼु सिंध में को ॿार राति जो बुखे पेट नाहे सुम्हंदो? छा वाकई सिंध में कंहिं बि माउ जी झोली खे बेगुनाह उजाड़ियो नाहे वेंदो? छा वाकई तव्हांजे तबिके जा माण्हू असांजे ग़रीब माण्हुनि जो जीअण हराम नथा कनि? छा वाकई पोरे तबिके जो रत चूसे इन्हनि जहिड़ा पंहिंजूं टिजोरियूं नथा भरनि? छा वाकई ग़रीब जी ज़मीन खे पाणी मिले थो? छा वाकई मज़दूर तबिके खे उन जी मेहनत जे हिसाब सां हक़ मिले थो? छा वाकई पुलिस खे इन्हनि जी ख़िदमत करण ऐं लोफर बदमाशनि खे क़ौम ते ज़ुल्म करण लाइ नथो पालियो वञे? इन्हनि जो जवाबु इन्हनि वटि कोन्हे, पर जेकॾहिं तव्हां जवाबु ॾींदा त यकीनन इहो ई ॾींदा। इहो सभु सच आहे। जेकॾहिं इहो सच आहे त पोइ पाण सोचो, इन्हनि मां चङाई जी उमेद कीअं था रखो? हे उहे ई आहिनि जेकी सुधारे जो सबबु तालीम खे ॼाणाए ऐं पोइ पंहिंजा कॉलेज खोलियो कारोबार वेठा कनि। जिते हिकु सपरी जी बि 6000 रुपया फीस अदा करणी पवे, उते तालीम सुधारो बि उहो आणींदी जेको हेसि ताईं हिते आंदो आहे। ॾिसो, मफ़ादनि जी वेड़ में एहसासनि जो कमु नाहे हूंदो। सवाल ही आहे त असां इन दलदल मां कीअं निकिरूं, जॾहिं त असांजा सियासतदान बि उहे त जागीरदार बि उहे, सरमाएदार बि उहे त हुक्मरान बि उहे। अलमियो इहो आहे त असांजा मुर्शिद बि इन कैटेगरी में अचनि था। वॾेरनि कमदारनि ते त मयार कोन्हे, उहे आदत खां मजबूर आहिनि। ॾिसो, असां वटि ॿ रस्ता आहिनि। या त असां अहिड़ो कुझु कयूं जंहिंसां इहे सुधरी क़ौम जी ख़िदमत कनि, जेको तक़रीबन नामुमकिन आहे, या वरी असां पंहिंजे पाण में उहो बदिलाव आणियूं जंहिंसां अहिड़ो माहौल ठही पवे जो हर फ़र्द हक़ीक़तनि खे सुञाणे हक़ जी राह वठे। यादि रखो त जेसि ताईं तव्हां पाण सुधरण नथा चाहियो, तेसि ताईं केरु बि तव्हांखे सुधारे नथो सघे। इहा हक़ीक़त आहे त जेकॾहिं तव्हां पाण पंहिंजा न आहियो त केरु तव्हांजो बि नाहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे त असांजे इन्हनि हालतुनि जो सबबु तालीम खां महरूमी आहे। छा कॾहिं तव्हां इहो सोचियो आहे त तालीम कोन्हे इन करे महरूम आहियूं या महरूम आहियूं इन करे तालीम कोन्हे? ज़िंदगी जा 30 साल पढ़ाई खे ॾेई लखों रुपया ख़र्च करे ऐं पोइ कागज़ जी डिग्री खणी मामूली नौकरी लाइ दर दर जा धिका खाइण खे तव्हां सुधारो चओ था? अहिड़ी तालीम सां सुधारो न, बल्कि ख़ुदि तालीम खे सुधारे जी ज़रूरत आहे। फ्रांस में लुइस द 16 जे ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत करण वारा तालीम याफ़्ता हुआ छा, या लेनिन जे काफ़िले में सभु इंजीनियर डॉक्टर हुआ? सुठी सोच, सुठा अमल केरु बि करे सघे थो। इन लाइ कंहिं डिग्री जी ज़रूरत नाहे हूंदी। पंहिंजो पूरो नस्ल गटरनि में पालण बावजूद जेकॾहिं यूरोपी क़ौम दुनिया जी अॼु तरक़ी याफ़्ता क़ौम बणी आहे, त वजह उहा सोच हुई जंहिं उन क़ौम खे मुतहद करे पंहिंजनि हालतुनि ते गौर फ़िक्र करण जी सलाहियत बख़्शी। अफ़ीमी क़ौम जा लक़ब माणींदड़ चीनी क़ौम जेकॾहिं अॼु दुनिया जी मार्केट ते बादशाही करे थी, त सबबु उहो जज़्बो आहे जंहिं उन सोच खे क़ौमियत ते आणे महिनत ते आमादा कयो। इहा ॻाल्हि ज़हन में विहारे छॾियो त असांजी महरूमी असांजी सोच ते ॿधल आहे। असां क़बीलनि में डिवाइड आहियूं, इन करे इन्हनि हालतुनि में आहियूं। असां अलाही कुझु कयो आहे, पर हक़ीक़त में ख़ुशहाली ऐं क़ौम जी तब्दीली लाइ कुझु बि न कयो आहे। ऐं न ई असां कॾहिं पंहिंजनि हालतुनि ते गौर फ़िक्र करे पंहिंजी सोच जे हिसाब सां परखण जी कोशिश कई आहे। बसि उहो ई सोचियोसीं जेको ॿुधायो वियो ऐं उहो ई कयोसीं जेको करायो वियो। छो त ग़ुलामी ऐं ज़ुल्म जे तवील सफ़र असांजे अबोज जिस्मनि खे झूरे छॾियो आहे। असांजी सोच, असांजी हिम्मत असां खां भागी थी बसि ख़्यालनि जे नगर में पनाह घुरे थी। हिते आम माण्हू खे एतिरो त पीढ़ियो वियो आहे जो माण्हू हक़नि जी घुर त परे जी ॻाल्हि आहे, ज़िंदा रहण खे बि नेमत सम्झनि था। ताक़त जे ज़ोर ते ख़ौफ़ जा उहे नज़ारा ॾेखारिया विया जो हाणे सच ॻाल्हाइण में बि मौत नज़र ईंदी आहे। ऐं इन ख़ौफ़ जो हुजणु जाइज़ आहे, छो त जिते कानून
कानून हवेलियुनि जा दर चुमे, उते झूपड़ियुनि जा पखात बेदोह सड़ंदा। अॼु ज़िंदगी जो हर शोबो पंहिंजा आख़िरी साह खणी पंहिंजे वजूद खां पासीरो थियण जी कोशिश में आहे। तालीम, सिहत ऐं हर बुनियादी हक़ असां खां ईअं परे रखियो वियो आहे ॼण इहे क़ौम जा हक़ न बल्कि इन्हनि जे टिजोलियुनि जी मिल्कियत आहे। सवाल इहो आहे त पोइ छा करणु घुर्जे? तालीमी निज़ाम ख़राब आहे त पोइ छा पढ़णु छॾे ॾियूं? ज़िंदगी सूरत में आहे त पोइ छा जीअण छॾे ॾियूं? हक़नि जी महरूमी आहे त पोइ छा पंहिंजा हक़ विसारे छॾियूं? या इन्हनि सभिनी मसइलनि ते सभु गॾिजी गौर फ़िक्र करे इन्हनि हालतुनि खे सुधारण जी कोशिश कयूं? ॾिसो, असां ॿियनि खे त सुधारे नथा सघूं। हुक्मरान तबिके जी जेका ज़हनियत आहे इन खे तब्दील करणु असांजे वस जी ॻाल्हि कोन्हे। इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां पंहिंजे पाण में तब्दीली आणींदासीं, पंहिंजी सोच, पंहिंजे मक़सद ऐं पंहिंजे अमल में तब्दीली आणींदासीं। मूं SST जो बुनियाद इन मक़सद सां रखियो आहे त जीअं असांखे मुतहद थियण ऐं समाजी हालतुनि ते गौर फ़िक्र करण लाइ हिकु प्लेटफॉर्म मिली सघे, हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म जंहिंजी मदद सां असां तालीम, सिहत ऐं रोज़गार जहिड़नि शोबनि में नुमाया तब्दीली आणे इन्हनि में सुधारो आणे सघूं। ॾिसो, सियासत कॾहिं इनकलाब कोन आणींदी आहे ऐं नई इनकलाब कॾहिं सियासत कंदो आहे। आसान सिंधी में सम्झायां त हक़ीक़ी सियासत पाणी मिसल आहे जेका मथां खां हेठि सफ़र कंदी आहे, ऐं इनकलाब बाहि वांगुरु हूंदो आहे जेको हेठियां खां मथे चढ़ंदो आहे। असां वटि न हक़ीक़ी सियासत आहे ऐं न ई को इनकलाब जो वजूद आहे। जेकॾहिं इन्हनि ॿिन्ही शयुनि मां कंहिं हिकु जो वजूद हुजे हा त हेठिएं तबिके में सुधारो ज़रूरु अचे हा। ॾिसो, जेको कुझु बि करणो आहे असांखे ई करणो आहे। असांखे माण्हुनि जे ज़हननि में इहो शऊर पैदा करणो पवंदो त ज़िंदगी सिर्फ़ शादी करे ॿार पैदा करण जो नालो नाहे, न ई वोट ॾेई वॾेरनि जी वाह वाह करण जो नालो आहे, न ज़िंदगी सिर्फ़ जवानी जे अयाशियुनि जो नालो आहे, न ज़िंदगी कंहिं भोतार जी गुलामी जो नालो आहे। शागिर्दनि खे इहो न ॿुधायो त तालीम में ई तव्हांजी कामयाबी लिकल आहे, बल्कि अचो त प्राइमरी सतह ते उस्तादनि में इहो शऊर पैदा कयूं त सिर्फ़ अलफ़ सां अंब ऐं बे सां भला नाहे हूंदो, बल्कि अलफ़ सां अल्लाह ते यकीन ऐं बे सां इन्हनि बांदरनि सां मुक़ाबिलो बि हूंदो आहे। शागिर्दनि खे सिर्फ़ डिग्री जी डोड़ में न डोड़ायो, बल्कि हुनर जी अहमियत ऐं ज़िंदगी जे चैलेंजिस जी बि ॼाण ॾियो। अॼु सोशल मीडिया एटम बम खां बि वधीक ख़तरनाक आहे। अचो त हिते पंहिंजे प्लेटफॉर्म खे एतिरो त मज़बूत कयूं जो सिंध जे हर ज़िले जे हर शहर जे हर ॻोठ ते नज़र रखूं, नौजवाननि खे मोटिवेट कयूं, क़ाबिलियत जो अहसास कयूं, रांदियुनि जे मैदाननि खे पंजे रांदीगरनि सां आबाद कयूं, कंहिं ज़ालिम जे ज़ुल्म जो निशानो बणिजी ऐं पोइ इंसाफ़ लाइ दाहूं करण खां बहितर आहे हिक ॿिए जो सहारो बणिजी पंहिंजे बुनियाद खे मज़बूत कयूं। यादि रखो त क़ुर्बानी ऐं हरकत खां बग़ैर का बि अचीवमेंट मुमकिन ई नाहे। पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी क़ौम में तब्दीली ॾिसणु चाहियो था त कुझु क़ुर्बानी ॾियणी पवंदी। ॾींहं जा 24 कलाक, हफ़्ते जा 7 ॾींहं, महीने जा 30 ॾींहं ऐं साल जा 12 महीना असां सिर्फ़ पंहिंजे लाइ जीऊं था। जेकॾहिं 24 कलाकनि मां हिकु कलाक, 30 ॾींहंनि मां को हिकु ॾींहुं ऐं साल जे 12 महीननि मां को हिकु महीनो असां धरती ऐं पंहिंजी क़ौम लाइ जीऊं त दुनिया में अहिड़ो को जवान जो पुटु पैदा ई कोन थियो आहे जेको असांखे निंधण को समझी ईअं ज़ुल्म करे सघे। साॻी तरह असां मां गरीब हर रोज़ पंहिंजे मथां 100 खां 300 रुपया लाज़मी ख़र्च करे थो। मिडिल क्लास त 500 खां 700 रुपया ख़र्च करे थो। जेकॾहिं डेली सिर्फ़ 30 रुपया इन ख़र्चे मां कढी असां पंहिंजी क़ौम जी भलाई ऐं तब्दीली लाइ ख़र्च कयूं त यकीन कयो तव्हांखे इहा ख़बर ॿुधणी कोन पवंदी त सिंध जे फिलाणे शहर में गुरबत खां तंग थी माउ पंहिंजी औलाद खे ज़हर ॾेई पाण ख़ुदकुशी करे छॾी। हिते ॻाल्हि हवालनि या ख़्यालनि जी नाहे, बल्कि उन्हनि हक़ीक़तनि जी आहे जेकी तव्हांजी क़ौम ऐं तव्हांजे समाज जो हिसो आहिनि। ज़मीर कुझु करण ते आमादा आहे त जिस्म खे हरकत ॾियो, हिक ॿिए ते यकीन रखी कदम खणो, हिकु नज़रिए ते अचो ऐं सचाई सां महिनत कयो। मंज़िल तव्हांजी मुंतज़र हूंदी जेकॾहिं ईमानदारी हूंदी। यकीन रखी वोट ॾिनासीं, पोइ 5 साल ज़लील थियासीं, हक़ विञायासीं, वसीला विञायासीं, टके जे रोज़गार लाइ पंहिंजा वजूद विञायासीं, पोइ बि हैरत आहे त बार बार इहे ई अमल दोहरायासीं। करण जी हिमत आहे त हामी भरियो, सूरनि में हयाती त हूं बि विञाई आहे, पर जे अञा बि आसरनि ते आस रखी ख्वाबनि में जीअण जो शौक़ु आहे त पोइ इन्हनि हालतुनि जा आदी थी वञो, छो त अहिड़ी सोच ऐं नियत ते असांजी का मयार नाहे।